अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। पंजाब असेंबलीअ जे स्पीकर चौधरी परवेज़ इलाहीअ जी अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारीअ सां मुलाक़ात। ॿिन्ही अॻवाननि में मुल्क जे सियासी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल। पंजाब जी ख़ासि मुआविन फिरदौस आशिक़ माण्हू चयो त चौधरी परवेज़ इलाही ऐं आसिफ ज़रदारीअ जी मुलाक़ात हुकूमत लाइ ख़तरे जी घंटी न आहिनि। चौधरी भाईरन जा आसिफ ज़रदारीअ सां पुराणा लाॻापा आहिनि। मुलाक़ात पंजाब जे महिमान नवाज़ीअ तहत थी आहे। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म इमरान ख़ान खे मुल्क लाइ सिक्योरिटी रिस्क करार ॾेई छॾियो। बिलावल चयो त इमरान ख़ान कश्मीर ऐं एटमी प्रोग्राम बाबति वज़ीर आज़म जा बयान मुल्क लाइ सिक्योरिटी रिस्क आहिनि। वफ़ाक़ी काबीना मुल्क जा मोटरवेज़ ऐं हवाई अॾा कर्ज़ एवज़ गिरवी रखण जी मंज़ूरी ॾेई छॾी। पहिरें मरहले में इस्लामाबाद, लाहौर ऐं मुल्तान जा एयरपोर्ट गिरवी रखिया वेंदा। काबीना पारां 10 लख मेट्रिक टन कणिक दरामद करणु, प्रॉपर्टी इंक्रोचमेंट बिल 2021 जी बि मंज़ूरी ॾेई छॾी। फवाद चौधरीअ चयो आहे त कराचीअ में वफ़ाक़ जी मिल्कियतुनि ते कब्ज़ा थियल आहिनि, जिन खे छॾाइण लाइ जल्द कानून पास कयो वेंदो। असलम ख़ान खे नओं PIA चेयरमैन मुक़ररु कयो वेंदो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ मुल्क जे समूरनि मसाइलनि जो ज़िम्मेवार पीपुल्स पार्टी ऐं नून लीग जी क़यादत खे करार ॾेई छॾियो। क़ौमी असेंबलीअ में ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ चयो त मुल्की निज़ाम जो मसाइलो 2 सियासी ख़ानदान आहिनि। ॿई कुटुंब परॾेह में मिल्कियतूं ठाहे रहिया आहिनि। गुज़िरियल 2 सालनि दौरान वफ़ाक़ सिंध खे 1700 अरब रुपया ॾिना, जेके परॾेह हलिया विया। गटर ठाहिण ऐं साफ़ करणु वज़ीर आज़म जो कमु न आहे। पंजाब जीअं सिंध खे बि वॾा मनसूबा ॾिना वञनि। सेल्स टैक्स ऐं सर्विसिस टैक्स जी वसूलीअ जा इख़्तियार बि सूबनि खे ॾिना वञनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त गवर्नर पाण नांगा पर्वत घुमी रहियो आहे, पर हिते पाण अधो गाड़ा माण्हू छॾे वियो आहे। बिलावल तहरीक इंसाफ़ खे सिंध खे नज़रअंदाज़ करण जो इल्ज़ाम लॻाए फ़रार नथो थी सघे। बिलावल सूबाई हुकूमत न हलाइण जो एतिराफ़ करे ऐं दरख़्वास्त करे त असां सूबे खे टेक ओवर करण लाइ तयारु आहियूं। हैरान आहियां त शहबाज़ गिल जहिड़ा वांदा माण्हू बि सिंध हुकूमत बाबति ॻाल्हाइनि था। गवर्नर साहब पाण नांगा पर्वत घुमी रहियो आहे ऐं गवर्नर हाउस नांगनि हवाले करे वियो आहे। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त शहबाज़ गिल बिलावल भुट्टो ज़रदारीअ ते तनक़ीद करे पंहिंजो कदु वधाइणु चाहे थो। मोरो शहर जे गचेरो रोड तां कुझु ॾींहं अॻु हथियारबंदनि हथां ज़बरदस्ती अगवा थियल न्याणी हिना सोलंगी बाज़ियाब न थी। न्याणीअ जा वारस सख़्तु परेशान। संदसि बाज़ियाबीअ लाइ एहतिजाज उन मौक़े ते न्याणीअ जी भेण अनीला, भाउ मोहम्मद ज़मान सोलंगी मीडिया खे ॿुधायो त कुझु ॾींहं पहिरियां राति जो असांजे घर में 6 हथियारबंद घर ते चढ़ाई करे 12 सालनि जी 5 दर्जे जी शागिर्दियाणी हिना धीउ ख़ादिम हुसैन सोलंगीअ खे अगवा करे विया। अहिड़ी रिपोर्ट मोरो थाणे ते नींगरीअ जे पीउ ख़ादिम सोलंगीअ पारां दोस्त मोहम्मद उर्फ़ हाकिम अली सोलंगी, फराज़ अली, वकार अली ऐं आदिल सोलंगी समेत 6 ॼणनि ते दाख़िल कई वई आहे। जॾहिं त जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। अहिड़े अमल ख़िलाफ़ नींगरीअ जे पीउ ख़ादिम हुसैन, संदसि भाउ मोहम्मद ज़मान, भेण अनीला सोलंगी, नवीद अली मोरो प्रेस क्लब में एहतिजाजी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असांजी मासूम न्याणीअ खे हथियारनि जे ज़ोर ते तशदुद करे अगवा करे विया आहिनि, पर मोरो पुलिस अञा ताईं जवाबदार गिरफ़्तार नथी करे। पुलिस चवे थी त 50,000 रिश्वत ॾियो त पोइ कुझु कयूं था। हुननि वस वारनि अमलदारनि खां मुतालबो कयो त असांजी मासूम न्याणीअ खे बाज़ियाब कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। सरारी थाणे जी हद ॻोठ पांदी ज़रदारीअ जी रहवासी नज़ीर अहमद ज़रदारी नवाबशाह प्रेस क्लब पहुची एहतिजाज कंदे चयो त मुंहिंजे घर जे प्लाट ते जेको ॻोठ ॿेड़ो ज़रदारीअ में वाक़िए आहे, जंहिं ते 8 सालनि खां बाअसर सियासी धुर केसर ज़रदारी ज़बरदस्ती कब्ज़ो करे वेठल आहे, जंहिं ख़िलाफ़ मां सरारी थाणे ते दरख़्वास्त पिणु ॾिनी आहे ऐं इलाइक़े जे 62 माण्हुनि ऐं तरह जे MPA ऐं शाहिद थईम वटि बि दाही खणी वियो आहियां, पर मुंहिंजी जाइज़ मसइलो हल न थी सघियो आहे। हुन चयो त सरारी थाणे जी पुलिस ऐं MPA जो चाचो अब्दुल रहमान थईम केसर ज़रदारीअ जी धुर बणियल आहे। हुन चयो त हक़ घुरण ते मूंखे मोतमार धमकियूं ॾियनि पिया ऐं केसर ज़रदारीअ जो सोट पुलिस एहलकार आसिफ ज़रदारी ऐं संदसि भाउ ज़ाकिर ज़रदारी शराब जे नशे में धुत थी मूंखे मारण जूं धमकियूं ॾियनि था ऐं गारगद कनि था, जेको मां मिसकिन पोरियत आहियां ऐं मूंसां मुसलसिल ज़ुल्म थी रहियो आहे। हुन बिलावल भुट्टो ज़रदारी, फलियाल टापर ऐं शहीद बेनज़ीराबाद इरफान बलोच
SSP सांगड़ खां मुतालबो कयो आहे त मूंसां इंसाफ़ कयो वञे। शाहपुर चाकर थाणे जी हद शाहपुर चाकर शहर मां 2 फोरू हथियारनि जे ज़ोर ते साकिब पठाणा खां मोटरसाइकिल फुर करे फरार थी रहिया हुया त इतलाह ते पुलिस फोरुनि जो पीछो कयो त फोरू B सेक्शन थाणे नवाबशाह जी हद कलोड़ा मोरीअ वटि फुर कयल मोटरसाइकिल रोड ते छॾे कमद जे फसल में लिकी विया। पुलिस मथां फायरिंग कई ऐं जवाब में पुलिस फोरन मथां फायरिंग कई। नतीजे में पुलिस ॿिन्ही फोरन खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे PMC अस्पताल मुंतक़िल कयो, जिते फोरन जी सुञाणप जावेद वलद रमज़ान ज़रदारी वेठल लुंडू ऐं ॿिए फोरूअ जी सुञाणप साजिद वलद नज़ीर अहमद राजपर वेठल अकरी चौधगी तौर थी आहे। पुलिस जो चवणु आहे त फोरू साकिब पठाण खां मोटरसाइकिल फुर करे फरार थी रहिया हुया। म्यूनिसिपल कमेटीअ जे कचनि मुलाज़िमनि औरतुनि मर्दनि पारां 2 महीननि खां पघार न मिलण ख़िलाफ़ रोड ब्लॉक करे एहतिजाज ऐं नारेबाज़ी। म्यूनिसिपल कमेटी नवाबशाह जे कचनि मुलाज़िमनि औरतुनि ऐं मर्दनि पारां गुज़िरियल 2 महीननि खां पघार न मिलण ख़िलाफ़ नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां रोड ब्लॉक करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मीडिया ॾाढो दाईंदे मुलाज़िमनि हसीना शेख, ज़ादिया शेख, हारिस अली शेख, मोहम्मद मुनीर, बुर्दी शाह नवाज़ शेख ऐं ॿियनि चयो त असां म्यूनिसिपल कमेटीअ जा 160 कचा मुलाज़िम गुज़िरियल 7 सालनि खां कमु करे रहिया आहियूं ऐं गुज़िरियल 9 ॾींहनि खां कमु छॾे हड़ताल ते वेठा आहियूं, पर अञा ताईं असां ग़रीब मिसकिन मुलाज़िमनि खे गुज़िरियल 2 महीननि खां पघार न मिली रही आहे। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।